तव्हांजा ॿार पढ़ंदा आहिनि न? अड़े बाबा, तारीफ़ हर इंसान जे लाइ तमामु ज़रूरी आहे। अॼु ई पंहिंजे ॿारनि खे कंहिं वेझे स्कूल में दाख़िल करायो। असां वटि जीअं त इंग्लिश मीडियम स्कूल आहिनि, सिंधी मीडियम स्कूल आहिनि, पर जंहिं स्कूल में ही हमरा पंहिंजे ॿार जी दाख़िला कराइण वियो आहे उहो इंग्लिश मीडियम स्कूल न, पर इंग्लिश मीडियम स्कूल आहे। अचो त ॾिसो। Assalamualaikum. Waalaikumsalam. Aku sayo. Kalau kapan? Asal apa? हाँ साईं, कीअं आवण थिया आहे साईं? थोरो साईं, मुंहिंजे घरवारी तव्हां जो पंपलेट पढ़ियो हो, सो चई त ॿार किथे पढ़ा। वो ॿार किथे? ओ साईं त हलिया छो न? ओ साईं बा हाँ, ॾाढी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे जो तुसां अपने ॿार जा रोशन मुस्तक़बिल करण लाइ इते दाख़िला गिरण लाइ आयो। साईं पर स्कूल खे तव्हां पाण हलाईंदव? न, मेरी बेगम मिसेस फतुल गिदामड़ी। ओ बाबा तुम मूंखे गिदामड़ी था वठी ॾे। अरे चुप, गिदामड़ी था पुट। हाँ साईं, त जो छा चयो मिस फतुल गिदामड़ी? माफ़ करो साईं, हिकु ॾींहुं अॻु मैं मिठाई विला अपनी घरवारी जा नाला बदला मिसिस मोनिका रख छोड़ियाम। मैडम मोनिका जंहिंजे नाले नाल स्कूल खोलियाम, इंग्लिश मीडियम स्कूल। भला साईं, हिनखे तव्हांजे घर वारे खे भला स्कूल हलाइण जो तजुर्बो आहे? हाँ साईं, एतिरे साल जो घर हलायासीं, स्कूल हलाइण कहिड़ा मसइला आहे? और साईं मिस फातल गिदामड़ी उर्फ मैडम मोनिका। साईं, मैडम मोनिका ना गॾु मिस मोनिका बि आक्स। अच्छा साईं, पापा पर इहो छो साईं? साईं तूं न सम्झिसि, मिस आखण हाणे माण्हू ते असर बि पहुची ऐं दाख़िला बि वधसी। पर साईं, इहो तव्हांजो मिस गिदामड़ी उर्फ मैडम मोनिका जी तालीम ख़तरी आहे। साईं, हे त 5 दर्जे पास, पर BEd MAd वाले को वधीक होशियार है। अरे ओके छोरा, हाल ताली पंहिंजो स्कूल था खोलो, एतिरो त माणे बि पढ़ियल आहे।